ऐं असां उहो मसइलो हल कराईंदासीं। असां उहे राखा आहियूं जीअं राखे खे ख़बर हूंदी आहे त मुंहिंजे ॿेले में जेके जेके वण आहिनि, हिन वण खे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, पाणी आहे या न आहे। असां उहे राखा आहियूं, ज़िमेवार राखा आहियूं। असांखे ख़बर आहे त मुंहिंजे सिंध जे उस्ताद जो कहिड़ो मसइलो आहे ऐं उहो कहिड़े तरीक़े सां हल थींदो। असां हमेशह निभाइण खां घुरे त न कई आहे, पर पंहिंजूं ज़िमेवारियूं सही नमूने सां अदा करण जी कोशिशि कई आहे। असांजा दोस्त उहे मिस्र जा साईं आहिनि, असांजा भाउर आहिनि। उहे पने आकल में मरकज़ जो सदर 2022 में आयो। वीडियो क्लिप वञा पयूं आहिनि। जे 2022 अपग्रेडेशन जो साल आहे। हाणे मुंहिंजे भाउ खां पुछो त 2025 थो हले, पुछो त अपग्रेडेशन अने पंहिंजो सर्विस टेकर वारो मसइलो उहो थी थो। हिन महिल ताईं साईं खे ख़बर ई कान्हे का त छा थियो। अपग्रेडेशन लूली लंगड़ी पाण वठी आया वञी, जंहिंजो असांखे फ्रूटफुल रिज़ल्ट न मिलियो। सिंध जे प्रेम जूं 2 इंक्रीमेंट जो ज़ाया थी वियूं। जेके मसाइला आहिनि उहे मसाइला हमेशह हाजी शफ़ी मोहम्मद सठे ऐं तव्हांजे नियाज़मंद ऑफिसरनि खां जेकॾहिं हल कराया आहिनि त उहे हमेशह ठके ठोके हल कराया आहिनि। जेकॾहिं कंहिं कामोरे सां वेठा आहियूं त तूं मामा करे न ॻाल्हायो आहे, पर हुनखे दलाइल जी सूरत में खुटाए करे असां तव्हांजो केस खटियो आहे। असां हमेशह सरकार खां केस कराची जी प्रेस क्लब ते बि खटियो आहे, सीएम हाउस जे ॿाहिरों बि खटियो आहे, रोडनि रस्तनि ते बि खटियो आहे। पर जॾहिं सरकार सां टेबल ते वेठा आहियूं त असां सरकार खां टेबल ते बि केस खटिया। हाणे जेको 23 तारीख़ ते असांजी जदोजहद हली, हाणे त दोस्त सभु चवनि था DRA हिकिड़ो दोस्तनि खे DRA जी ख़बर ई कान्हे त DRA छा आहे। 10 जून ते जॾहिं वफ़ाक़ी बजट पेश पई थी, मां पाकिस्तान जे मुलाज़िमनि जी तंज़ीम जो ॿिनि तंज़ीम जो जनरल सेक्रेटरी आहियां। असां जॾहिं उते वियासीं, एहतजाज कयोसीं। पहिरियों कैबिनेट जो इजलास थींदो आहे बजट जे लाइ। उन कैबिनेट जे इजलास जी सदारत, जेकॾहिं कैबिनेट जो इजलास सिंध जो थो थिए त सदारत उनजो CM कंदो। वफ़ाक़ी कैबिनेट जो इजलास थींदो त उनजी सदारत वज़ीर आज़म कंदो ऐं माना उनजी फाइनल कंदा। तव्हां ॾिठो त बजट में पहिरियों ऐलान पियो थियो 6% मुलाज़िमनि जी पघार वधायो। जंहिं महिल इहा ब्रेकिंग न्यूज़ पे आई ऐं असां जेके हज़ारनि जी तादाद में मुलाज़िम बीठा हुआसीं पार्लियामेंट हाउस जे वञी वेझो पहुतासीं त पोइ वज़ीर आज़म मजबूरन नोटिस थो वठे त 6 न 10% कयो। 6 मां जेका 10% थी उहा बि पाकिस्तान जे उस्तादनि जे, पाकिस्तान जे मुलाज़िमनि जे एहतजाज जे पे वेंदी। ऐं जंहिंमें सरकार जॾहिं सिंध हिन तव्हांजे नियाज़मनि जी सूरत में भरपूर जेको आहे हुते तारीख़ में सिर्फ़ अवल में रहिया। जॾहिं सिंध में बजट पेश पई थी, उन बजट में जॾहिं असांखे DRA न ॾिनो वियो, अॼु बि असांजा वाल खोलियो। जीअं ऐलान थियो, मां पंहिंजे वाल तां रखियो त हिन बजट खे कोर्ट में चैलेंज कंदुसि ऐं इन जे ख़िलाफ़ तहरीक हलाईंदासीं। ॿी कंहिं बि तंज़ीम खां ॿाहिरि कोन्हे ईंदो। हाजी शफ़ी मोहम्मद सठे असां दोस्तनि सां सलाह करे PTLF जे मरकज़ी सेक्रेटरीट में असां इजलास घुरायोसीं। दोस्त चवनि था त बाबा हिननि खे इजलास घुराइण जो अख़्तियार न आहे। बाबा सभु दोस्त माण्हू में ॿाहिरि आहियूं। तव्हां बि सिंध जा साबिक़ सदर साईं गुलाम रसूल महर साहब मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो भाउ आहे, सिंध जो साबिक़ सदर आहे। सिकंदर जतोई बि सिंध जो साबिक़ सदर आहे। बाबा तव्हां त मरकज़ में हिकु दफ़ो आया हो, मां त मरकज़ में 2005 खां वठी हलंदो थो अचां। प्रेस सेक्रेटरी, साबिक़ प्रेस सेक्रेटरी बि आहियां, साबिक़ नायब सदर बि आहियां, साबिक़ जनरल सेक्रेटरी बि आहियां, साबिक़ सिंध जो सदर बि आहियां ऐं साबिक़ डिवीज़न जो सदर बि आहियां। मां उहो राखो आहियां जेको महसूस थो करे त मुंहिंजे माण्हुनि खे जूं ख़्वाहिशूं कहिड़ियूं, हिन जा दर्द कहिड़ा आहिनि, हिन जा उदमा कहिड़ा आहिनि। असां सभिनी खे महसूस करे असां इजलास घुरायोसीं। जे PTLF जी बॉडी बहाल हुजे हा त अॻ में हाजी शफ़ी मोहम्मद सठे मरकज़ी ऑफिस में ॿिनि तंज़ीम जा इजलास कोन बि घुराया, सिकंदर जतोई इजलास कोन बि घुराया। बाबा PTLF जी सभिनी उहिदनि खे सिकंदर जतोई ख़तमु कोन कयो आहे। कोशिशि मुंहिंजी ज़रूरी रही आहे त पीरियड 3 साल हूंदो आहे। 3 सालनि खां पोइ बाबा हिकिड़ो को सीरप वठी ईंदा हुआ कालपोल,
जेकॾहिं उन ते एक्सपायर लिखियलु हूंदो आहे 2024 त को भला पंहिंजे ॿार खे 2024 जे मार्च महीने खां पोइ मई महीने में उहो एक्सपायर कालपुर जो सिरो पीआरींदो। यदि असांजो पीरियड ई पूरो थी वियो, असांजो पीरियड ख़तमु थी वियो, असांखे कोर्ट सो कॉल्ड करे छॾियो, वरी तो असांजी ख्वाहिश थी त सो कॉल्ड न जॾहिं असांखे को एक्स लिखो, वरी तव्हांखे इंडस्ट्री तव्हांजी ख्वाहिश मुताबिक़ तव्हांखे एक्स लिखियो, पीरियड पूरा थी विया। हाणे सभु दोस्त ऐं कुल पाण में बराबरि ऐं इजलास घुरायोसीं त असां पहिरियों राब्तो बिरादर तंज़ीम गस्टा जे सिंध जे सदर हाजी अशरफ ख़ासकेली सां कयोसीं। साईं जो मुंहिंजे जनरल सेक्रेटरी सां ॻाल्हायो, उन सां ॻाल्हायोसीं, मीटिंग थी, 16 तंज़ीमां गॾियूं, असां 23 तारीख़ जो ऐलान कयोसीं, पर उन में चयोसीं त अचो तव्हां सभु दोस्त गॾिजी धरणो हणो। दोस्तनि 23 तारीख़ जे जंहिं महिल ॾिठो त हिन ऐलान करे वेठा आहिनि, अञा तजवीज़ था ॾिसनि त इहो ऐलान पको आहे या कचो आहे। ये कचो आहे त असां माठ करे वियो, ये पको आहे त वरी असां ऐलान कंदासीं। असांजे 23 तारीख़ जे ऐलान खां पोइ जॾहिं 1 तारीख़ ते ॻाल्हियुनि जी ॻाल्हि थी, असां सां 2 वज़ीरनि ॻाल्हायो, सिंध असेंबली में ॻाल्हायूं, असां सां रियासत उतां जा कामोरा हुया, सेक्रेटरी जीए हुयो, फिनांसिंग टीम हुई। 1 तारीख़ ते ॻाल्हियुनि जी ॻाल्हि थी त दोस्तनि वरी 3 तारीख़ ते एहतिजाज जो सभु। हाणे बाबा 1 तारीख़ ते थी आहे, ॾिसो 1 तारीख़ ते रिज़ल्ट छा थो मिले, तव्हां 2 तारीख़ ते रखो, जे रिज़ल्ट न मिलियो त 2 तारीख़ ते पाण कुल गॾूं थासीं। 1 तारीख़ जी मीटिंग खे ख़राब करण लाइ 3 तारीख़ ते रखी। दोस्त विया पे 29 तारीख़ शाम जो उतां रियासत जे ज़िम्मेवार माण्हुनि मां सां ॻाल्हायो त बाबा तव्हां ॿीहर था अचो, बसि असां नथा अचूं, उहे बि असांजा दोस्त असांजा भाउर उहे चवंदा पिया। चई उन जे अॻुवाण जो नंबर ॾियो, अॻुवाण जो नंबर ॾिनो, रियासत हुन सां ॻाल्हायो, उन्हनि दोस्तनि जी मीटिंग तय थी वई। सईद नासिर हुसैन शाह सां राति जो मीटिंग तय थी वई, धरणो सुबुह जो लॻो। सिर्फ़ु इहो त साईं चयो त मुंहिंजो 2 बजे जो टाइम आहे, पर मुंहिंजे PS खां वरी कंफर्म कजो